अरे यार ये दिमाग खराब तना है क्यों? ये सरेआम तू छोकरी अगवा करे तो कि असां खिलाफ गवाही ॾिनी त पोइ छॾियो मूंखे छो पकड़ो था मूंखे दरवाज़ो खोल था ॾिजो। चुप कर। अरे यार हिननि में इहा जुज़त ई न आहे। हे सभु इहे डिजना माण्हू आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो। हिते जेको बि कुझु थियो आहे इनखे तव्हां सभु विसारे छॾियो। अगरि कंहिं बि पंहिंजे ज़बान मां हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायो उनजो अंजाम ॾाढो ख़राब थींदो। यार असांखे अहिड़े माण्हुनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणु खपे। आख़िर केसीं ताईं इहे वॾेरा भोतारा असांजी इज़तुनि खे नीलाम कंदा ईंदा। ऐं हा हाणे मां ॻाल्हाईंदुमि वॾेरनि ऐं भोतारनि सरदारनि जे ख़िलाफ़। न यार असां हिन मसइले खां परे रहंदासीं किथे इहे वॾेरा असांखे नुक़सान न पुॼाइनि। हा तूं बि हिन मसइले खां परे रहिजांइ। अरे यार थोरो त शर्म कयो, थोरो त शर्म कयो। इन जी जॻह ते अगरि तव्हांजी भेण हुजे हा तव्हां ईअं चुप करे वियो आहे। अॼु जेकॾहिं असां चुप रहियासीं न त हर रोज़ कंहिंजी न कंहिंजी इज़त ईअं ई नीलाम थींदी। तंहिं करे मां चुप न रहंदुमि। ऐं हा मां हिननि जे ख़िलाफ़ गवाही ॾींदुमि। अरे हेॾे गेट खे तालो हणी छॾ। ऐं हा जेको बि मुंहिंजे लाइ पुछणु अचे न तूं चइजांइ हिते कोई बि न आहे। ठीकु आहे? तूं सरदार न बल्कि फिरोन आई फिरोन। आख़िर केसि ताईं तव्हां पंहिंजी ताक़त जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदा रहंदव? छा तव्हांखे पंहिंजे घर में मां भेण रहंदा आहिनि? ॿुधाए किथे आहे मुंहिंजी भेण? अरे हेॾे ही तूं छा थो चई? ख़बर बि अथई तूं हिन वक़्तु बीठो किथे आहीं? थोरो ख्याल सां ॻाल्हाए न त इहा ज़बान कटे न छॾे। ॿियो तो जहिड़ा ताक़त वारा माण्हू करे बि छा था सघनि? जॾहिं कुझु बि न करे सघंदा आहियो त पोइ मारण जी धमकियूं ॾींदा आहियो। ॿुधाए मूंखे किथे आहे तुंहिंजो पुटु? अरे ओए वधीक बकवास न कर। मां चवां थो निकिर हितां कंहिं न बेस्तो हले। हा भाई छा ॻाल्हि आहे मूंखे जल्दी ॿुधाए। साहब जलाल खान जो पुटु मुंहिंजी भेण खे सरेआम ज़बरदस्ती बाज़ार मां अगवा करे खणी वियो आहे ऐं उनखे ज़बरदस्ती उन पंहिंजी हवस जो निशानो बणायो आहे। मां उनजे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾियण आयो आहियां साहब। छा तो वटि उन्हनि जे ख़िलाफ़ कोई सबूत आहे, को गवाह आहे जे इहो वाक़ियो पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे? जी सर मूं वटि गवाह मौजूदु आहिनि। मां उनखे पेश कंदुमि। हू गवाही ॾियण लाइ सभु तयारु आहिनि। त पोइ ठीकु आहे हल मूंसां गॾु। सरदार साहब जल्दी कर पंहिंजे पुट खे ॿाहिरि घुराए। छा थियो आहे एसएचओ साहब? ख़ैर त आहे? वधीक मासूम थियण जी ज़रूरत न आहे। उनजे ख़िलाफ़ रिपोर्ट आई आहे त उन कंहिंजी इज़त खे नीलाम कयो आहे। उनखे मुंहिंजे हवाले कर न त मां उनखे गीली थो वठी वेंदोमांइ। अगरि तो वटि कोई गवाह आहे मूंखे ॿुधाए पोइ तोखे मां पंहिंजो पुटु ॾींदुमि। हा बिल्कुलु गवाह मौजूदु आहे। हा भाई ॿुधाए तूं सभु कुझु तूं छा ॾिठो आहे? न सर अहिड़ी त काई बि ॻाल्हि न आहे। असां त कंहिं बि छोकिरी खे अगवा थींदी न आहे ॾिठो। अरे ही तूं छा थो चवीं? तुंहिंजे घर में बि त मां भेनर आहिनि। अरे पंहिंजी भेण सम्झी करे सच ॿुधाए। सर हिन असांखे पहिरियां ई ब्लैकमेल कयो ऐं असां गवाही ॾियण लाइ तयारु थी वियासीं। यार तूं ई खणी सच ॿुधाए। कहिड़ो सच? पोइ सही त चए असांखे कंहिं अगवा थींदे ॾिठो ई कोन्हे। सर ही ॿई कूड़ था ॻाल्हाइनि। हिन ॿिन्हिनि त मूंखे ॿुधायो हुयो। ख़बर न आहे यार ॿई कूड़ छो था ॻाल्हाइनि। अगरि तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे
ते तू सरदार जे खिलाफ गवाही न ॾींदे ऐं जेकॾहिं तूं पंहिंजी ज़बान मां हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायो त ॿियो चकर तुंहिंजी भेण जो हूंदई, सम्झई? सर हिन ग़रीब माण्हुनि जो त पेशो ई इहो आहे। ही कंहिं वॾे माण्हुनि देवदा बाणी हिन खां पैसा कढण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं हुननि जी ज़िंदगी खे ख़राब करण जी कोशिशि कंदा आहिनि। ग़रीब जो हिन जहान में कोई बि न आहे। जेकॾहिं इहो मसइलो कंहिं वॾे घर सां थिए हा त ही सभु हिसाब गवाही ॾियनि हा, पर ही त कंहिं ग़रीब जी इज़त हुई, इन करे इन मसइले खे दफ़नायो वियो। असांजे मुआशरे में ही हिकु रिवाज बणिजी चुको आहे त ग़रीब सां इंसाफ़ नाहे थींदो, पोइ उहो ग़रीब हक़ ते छो न हुजे। अगरि तव्हांखे असांजो ही मैसेज सुठो लॻे त हिन खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। महिरबानी।